हाणे ॾिस माणिका, देर सवेर जो तानो न हणजाए। चरी आई छा? वे वो आशिकी केड़ो जेको पंहिंजे महबूब जा अंगल आराई नाज नखरा न सहे। अलाए को माणक, ख़बर अथई माणक, अब्बा घर मां वञे ई न पियो ऐं यको शाह साईं जा बेत पियो चवे। ऐं माणक, तोखे ख़बर आ अब्बा जे उन्हनि बेतनि मुंहिंजो अंदर कोरियो ऐं कपियो पे। ऐं हित तुंहिंजे इंतजार मूंखे मारियो पे। मूं सम्झो त तूं अॼु कोनी। बस आऊं रुगो अब्बा जे वञण जे इंतजार में हुयसि। खैर ठहियो, मूंखे इहो सुणाए त तूं मूं में ख़ुशि त आहीं। माणक, आऊं तो में कीअं ख़ुशि न हूंदसि? हाँ, मुंहिंजी तोसां दिलि अड़ियल आहे ऐं दिलि ई दिलि में दरिया पीर ते पासो पासे मूं तोखे पंहिंजो मंगेदो मञियो आहे। ऐं मूं बि साईं नूर शाह ते हथ जूं देगूं बासियूं हुयूं। दिलि में सोचियो हुयमि त राजा न मूंखे मिली वेंदी त पोइ होड़े में सॼे ॻोठ वारनि खे वठी वञी साईं नूर शाह जी दरगाह ते हथ विराईंदसि। साईं नूर शाह ऐं दरिया पीर असांजी ॿुधी आहे। हाणे त असां ॿिन्हिनि जी ज़ियारत ठहे थी।